जी नाज़रीन, बिल्कुल मुल्क की अहम शाहराह इंडस हाईवे ते वाराह तालके जे हारियुनि ऐं आबादगारनि धरणो हुयो आहे। मीरवाह में पानी की खोट आहे। मीरवाह में पानी की खोट हुजण करे हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन सुकी रही आहे, बेजारो सड़ी रहियो आहे। अॼु वाराह तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे हारियुनि ऐं आबादगारनि नसीराबाद में इंडस हाईवे ते धरणो ॾेई रस्तो ब्लॉक कयो आहे। अचो खाइन मालूम करियूं संदन मुतालबा कहिड़ा आहिनि। असांजे मीरवाह के हथरादू खोट कई वही है। मीरवाह में डंगर भितर छापूं ऐं पाचका लगल आहिनि। उन खां पोइ अॼु असांजे 7 सालनि में पानी असां ॾिठो ई न आहे। न मीरवाह के खाटी आई आहे। हींअर मीरवाह 20,000 जरे बि पोइते सुके थो। असां इन जे करे सभु माण्हू एहतजाजनि तौरु निकिरी आया आहियूं। असांजी अपील आहे, असांजी जंग न आहे। असां हथ ॿधी अर्ज़ था कयूं वस वारनि खे ऐं ऑफिसरनि खे त ख़ुदारा असांखे पाणी ॾियो। मीरवाह जा खातेदार आहियूं। हथरादू असां वटि मीरवाह जी खोट आहे। पाणी बिल्कुलु रेस में आहे। जेको न घाड़ जे मुंहं मां पानी था कढनि, 10 मेल ते बंदि कई वेठा आहिनि। ॼाणी वाणी पानी थोरो हो त बि बंदि हो, घणो हो त बि उते बंदि आहे। ऐं ऑफिसर इरिगेशन वारा अलाए जे वञ लाड़काणे त असांखे को रिलीफ ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे को। महिरबानी करे असां इरिगेशन जे मिनिस्टर खे अर्ज़ था कयूं, जे ज़रात खे रीढ़ जी हड्डी था चओ, उनखे तव्हां ॼाणी वाणी पाण तबाह था कयो त तव्हांजी चङ मुड़सी हिन रीढ़ जे हड्डी ते हलंदी छा ते। असांजो अर्ज़ु आहे त असांजा घटि में घटि 20,000 एकड़ जेका मीरवाह किनाल ते पाणी कोन्हे को। हींअर असांजा बेजारा तमामु सहण ते अचे आहिनि। ऐं घटि में घटि अॼु 7 तारीख़ आहे, हिन जी 10 तारीख़ 15 खां पोइ ते मुंद ख़तमु आहे। महिरबानी करे असांजो को ॿियो कोन्हे, असांजो मीरवाह किनाल जे लाइ आहे। ऐं पाणी बि हींअर आहे। ऐं असांजे अचे मीरवाह जे लाइ पाणी कोन्हे, ॿिया हड़ शाखुनि जे लाइ फुल पाणी आहे। महिरबानी करे अलाह जो नालो आहे, असांखे ॿिया तरक़ियाती कम न खपनि, पर इहो पाणी खपे। बिल्कुलु असां हारी माण्हू आहियूं। असांखे ॿियो को सहारो कोन्हे हिन पाणी खां बग़ैर। हे पाणी न हूंदो असांजा बच्चा बुख ते हूंदा। असां मजबूर आहिनि अॻिते निकिरी करे पंहिंजो पाण खे मारींदासीं। ॿियो कमु असांजो कोन्हे। असां पाण खे मारींदासीं। भला असां ॾोह कहिड़ो कयो? असांजो ॾोह कहिड़ो आहे ग़रीबनि जो? असां वोट बि हुकुमरान खे ॾियूं, असां सभु कुझु कयूं, पोइ असांखे पाणी छो न मिले? हुकूमत जे नाल जे करे असां जेको एहतजाज कयो आहे, असां पाण खे मारियूं, भला ॿियो छा कयूं? जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिननि जो मुतालबो आहे त मीरवाह में मुसलसल पाणी न हुजण करे हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे, बेजारो सुकी वियो आहे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।